मुंहिंजो दड़ो भरिसां सेठ थाणे जे हद ॻोठ सोबदार सरगाणी वटां राइस केनाल मां औरत जो लाश हथायो आहे। पुलिस औरत जो लाश कटरा अस्पताल पहुचायो आहे, सुञाणप नथी सघी आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया, मुंहिंजो दड़ो भरिसां सेठ थाणे जे हद ॻोठ सोबदार सरगाणी वटां राइस केनाल मां औरत जो लाश हथायो आहे। पुलिस औरत जो लाश कटरा अस्पताल पहुचायो आहे, सुञाणप नथी सघी आहे। असां अपडेट कयूं पिया, मुंहिंजे दड़ो मां सेठ थाणे जे हद मां केनाल मां औरत जो लाश हथायो आहे। अपडेट कयूं पिया, मुंहिंजे दड़ो भरिसां सेठ थाणे जे हद ॻोठ सोबदार सरगणी वटां राइस केनाल मां औरत जो लाश हथायो आहे। आगाह कयूं पिया, पुलिस औरत जो लाश कटरा अस्पताल पहुचायो आहे, सुञाणप नथी सघी आहे। असां ख़बर शेयर पिया कयूं, मुंहिंजो दड़ो भरिसां सेठ थाणे जे हद ॻोठ सोबदार सरगाणी वटां राइस केनाल मां औरत जो लाश हथायो आहे। तफ़सील वठंदासीं गुलाम मुस्तफ़ा जतियाल खां। गुलाम मुस्तफ़ा, अपडेट कजो। जी, मोहन जो दड़ो भरिसां ॻोठ आहे सोबदार सरगाणी सेठ थाने जी हद आहे, जिते रेस केनाल मां जेको आहे त नामालूम औरत जो लाश हथ आयो आहे। लाश खे लुणंदे रेस केनाल में ॻोठाणनि ॾिसी वरितो ऐं ॾिसण सां बाद में उन्हनि इतला पुलिस खे ॾिनो। पुलिस वाक़े वारी जाइ ते पहुची करे लाश खे जेको आहे त रेस केनाल मां पाणी मां कढी करे ॿाहिरि जेको आहे त खणाए आहे ऐं उन्हनि जो इहो चवणु आहे त हीउ जेको लाश इहो ताज़ो आहे। पुलिस जो चवणु आहे त लाश ताज़ो आहे ऐं हीउ जेको लाश खे जी जेका सुञाणप हिन वक़्तु नथी सघी आहे। हिन वक़्तु असां पोस्टमार्टम लाइ ॾोकरी जेको आहे अस्पताल खणाए था वञूं ऐं उन खां बाद में जीअं इलाज जेका सुञाणप थींदी वधीक पोइ असां आगाह करे सघंदासीं। जी ठीकु आहे गुलाम मुस्तफ़ा, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।